ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। शक्तिशाली आहियां। मुंहिंजे आत्मा जो ये शरीर निरोगी आहे। मां आत्मा निराकार बाप जी संतान, सदा परमात्मा जी छत्रछाया जे हेठां रहण वारी विजयी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार भॻवान जी यादि में रही करे हर कर्म कंदा आहियूं त फ़ाइदो थींदो आहे। ऐं भॻवान जी यादि न हुजे ऐं कर्म करो त घाटो थी वेंदो आहे। छो ये दुनिया न रावण जी दुनिया आहे। ये दुनिया विकार बुराइनि सां भरल आहे। हिन समय भगवान सर्वव्यापी न आहे। हिन समय कण कण में विकार आहिनि, बुराइयूं आहिनि। त हर चीज़ सां विकार जी फीलिंग ईंदी आहे। ॾिसो कॾहिं कॾहिं माण्हुनि खे विकार मतिलबु काम क्रोध लोभ मोह अहंकार, जीवन में माण्हुनि खे हर चीज़ सां कॾहिं काम जी फीलिंग ईंदी आहे, कॾहिं क्रोध, कॾहिं लोभ, कॾहिं अहंकार। त कण कण में भॻवान न आहे। हर मनुष्य जे अंदरि भॻवान न आहे। हर हिक जे अंदरि हिन समय कहिड़ा विकार आहिनि। जाते विकार आहिनि उते भॻवान थी न सघंदो आहे। त ये चइण त बिल्कुलु ग़लति थी वियो न कि भॻवान सर्वव्यापी आहे, तू में मूं में भॻवान आहे। छो जी तू में मूं में त विकार आहिनि। तू में मूं में त काम क्रोध लोभ मोह अहंकार आहे। कण कण में त विकार आहिनि, है न। काम क्रोध लोभ मोह अहंकार, ये सभु विकारनि जी उत्पत्ति थींदी आहे न माण्हुनि खे। कॾहिं कॾहिं ॾिसो हवा बि अहिड़ी थींदी आहे त माण्हुनि खे विकारनि जी उत्पत्ति थींदी आहे। कुझु खाइण सां, कुझु ॾिसण सां, कुझु ॿुधण सां त माण्हुनि जे जीवन में विकारनि जी उत्पत्ति थींदी आहे। त बाबा चवनि था कि हिन समय इन करे हर कर्म कंदे हुए, हर चीज़ खे यूज़ कंदे हुए असांखे भॻवान खे यादि करिणो। हर कर्म कंदे हुए, हर चीज़ खे यूज़ कंदे हुए असांखे छा करिणो आहे? भॻवान खे यादि करिणो आहे। छो कि भॻवान जी यादि सां असांजे अंदर मां बि विकार ख़तमु थींदा वेंदा। ऐं जो चीज़ुनि खे असां यूज़ करूं था, कॾहिं ॾिसो माण्हू कोई सुठो कपिड़ो ई थो पाए त केॾो अहंकार थो अची वञे। मतिलबु हुन कपिड़े में माण्हुनि खे अहंकार आहे न। कपिड़ो पाइण सां माण्हुनि खे छा थो अचे? अहंकार थो अची वञे। कुझु थोरो सो बि मेकअप कंदा, शरीर खे लेपा पोती कंदा त माण्हुनि खे अहंकार अची वेंदो। त दुनिया में ॾिसो अहंकार चीज़ुनि सां, कपिड़नि सां माण्हुनि खे चीज़ियूं थोड़ी ज़्यादा अची वञनि त लोभ केॾो अची थो वञे। भला असां एॾी चीज़ूं खाई करे पचदियूं न, ख़राब थी वेंदियूं न, लेकिन त बि माण्हुनि खे
लोभ केॾो आहे कि न न न मां खावां खाईंदासीं उहो अंदरि फ्रिज में रखंदा वेंदा, दॿनि में लिकाईंदा वेंदा, थोड़नि ॾींहंनि खां पोइ न ख़ुदि था खाइनि न ॿियनि खे था खाराइनि। त हिनखे चइबो आहे लोभ। त कण कण में भॻवानु आहे, तुम में मूं में भॻवानु आहे कि विकार आहे, ये ॻाल्हि असांखे सम्झणी आहे। इन करे चइबो आहे हिन समय जे लाइ ई चइबो आहे कि भॻवान खे हर समय हर चीज़ खे यूज़ कंदे हुए भॻवान खे यादि करे करो, ताकी असांखे कंहिंजो अहंकार न अचे, कोई चीज़ जो असांखे लोभ न थिए। सम्झ जहिड़ी ॻाल्हि आहे भई हाणे असां घणा ॼणा आहियूं ऐं घणनि ॼणनि में केतिरी ॼणो इहे चीज़ूं खाईंदा। ऐं अॼुकल्ह त ॾिसो चीज़ूं भले ई अचनि थियूं कि हा भई एतिरो समय ताईं हलंदियूं, पर हलनि किथे थियूं, ख़राब थी वञनि न। त सम्झ सां हिकु दफ़ो चीज़ूं वठूं। चलो असां वटि आई बि आहे कॾहिं कॾहिं माण्हू वटि कंहिं वटां ॾाढो कुझु अची बि वेंदो आहे, सम्झो अची वियो, चलो ठीकु आहे अची वियो, त असां ईअं छो सोचो मुंहिंजे लाइ आयो, अची वियो त बाटो, तव्हां एॾो खाई सघंदा आहियो त खाओ, न त बाटो, भई तूं बि खा मां बि खायां। त बाबा असांखे चवनि था इहो पहिरियों हुयो, हाणे न आहे। हाणे माण्हू इहे घटि कंदा आहिनि। हाणे सुठी चीज़ूं न डस्टबिन में ज़्यादा मिलंदियूं आहिनि, कचिरे में ज़्यादा मिलंदियूं आहिनि। माण्हू कचिरे मां बि खणी करे खाईंदो, कचिरे में बि ॾाढी सुठी चीज़ूं माण्हुनि खे मिलंदियूं आहिनि ऐं उहो खणी करे खाईंदा आहिनि। छो जी माण्हू हिक ॿिए खे ईअं नथो ॾे त जंहिंजे नाम जी हूंदी भले उहो कचिरे मां न खाईंदो, भले ॿियो जंहिं वटि न आहे, जंहिंखे बुख आहे हुन वटि त जे बीमारी में ॾिसो हीअं त माण्हू धोई करे बिना धोई करे चीज़ूं न खाए, लेकिन बीमारी में जॾहिं माण्हू बेड ते पियो हूंदो आहे है न, त उहो ई हथ उहो ई मुंहुं अलाए चीज़ धोतल आहे न धोतल आहे, हाल फ़िलहाल त खा। त असांजो अहिड़ो समय, उन समय कुझु थोड़े, ईअं त माण्हू चईंदो भॻवान खे यादि करण लाइ सनानु पाणी कर, सुठा कपिड़ा पाए, वेही करे कर, लेकिन जॾहिं बीमार हूंदो आहे त कोई चईंदो। त हीअं असांखे इहे हिकु तरीक़े सां असांजे लाइ शिक्षा बि आहे कि भॻवान खे सिर्फ़ु वेही करे सनानु पाणी करे ही यादि न करिणो आहे, लेटे लेटे बि यादि करे सघंदा आहियूं न। वो त मजबूरी हूंदी आहे, लेकिन ईअं न कि असां रोज़ु ईअं लेटे लेटे बिना सनानु करे बिना हथ मुंहुं धोई करे, लेकिन अगरि माण्हू बीमार हूंदो आहे त लेटे लेटे यादि कंदो आहे न। त हीअं असांखे आदत विझणी आहे, छो कि कई बार माण्हू छा कंदा आहिनि कि सोचंदा आहिनि हाणे लेटे लेटे सूर थो पए, या झाड़ू पोछो कंदे सूर थो पए, या कुझु कमु कंदे सूर थो पए, या कोई ॻाल्हि अची वई, हुन समय माण्हू भॻवान खे यादि न कंदा आहिनि, चईंदा आहिनि न ईअं कीअं यादि करां, ईअं कीअं माला जपां, ईअं कीअं पाठ करां, लेकिन हुन समय दुख आहे, परेशानी आहे त करिणो ई पवंदो। ऐं वैसे बि भॻवानु थोरी तो, भॻवानु असांजे शरीर खे न ॾिसंदो आहे, भॻवानु त असांजी आत्मा में शक्ति भरंदो आहे। ये ॻाल्हि असांखे सम्झणी आहे कि असांखे भॻवान खे छो यादि करिणो आहे, छो जी भॻवान खे यादि करण सां असांजी आत्मा में शक्ति भरंदी आहे। आत्मा त कॾहिं नज़र अचे ई नथी, आत्मा खे त असां कॾहिं सनानु करायो ई न आहे, कॾहिं हुनखे कपिड़ा पाता ई न आहिनि। उहो हीअं भॻवान बि नज़र न ईंदो आहे। हीअ त शरीर जी शुद्धि सुठी ॻाल्हि आहे, लेकिन कई माण्हू हीअं हूंदा आहिनि न कि सर्दी में बि, हाणे ॾिसो माण्हू सर्दी में बि माण्हुनि खे सनानु न पुॼे, के बीमार हुजे छा हुजे, ऐं ईअं बि न गरम पाणी सां। कई माण्हू त एॾा ज़िद्दी हूंदा आहिनि कि थधे पाणी सां सनानु कंदासीं त भॻवानु प्रसन्न थींदो। भॻवानु थधे पाणी सां सनानु करण सां प्रसन्न न थींदा, तव्हां सदा जीवन में थधा रहो न, उन सां प्रसन्न थींदा। ये माण्हुनि उल्टो ठाहे छॾियो,
जे थधिड़ी जे ॾींहुं माण्हू थधो खाईंदा, है न। असल में हिन जो मतिलबु आहे की असांखे सदा थधो रहणो, थधो खाइण सां थोरी थधो थी वेंदासीं। हाँ, कई बार न इहो एक्सपेरिमेंट कयो अथनि कि बासी रोटी या जीअं न ब्रेड बि बासीपन सां ठहींदी आहे न, खमीर सां ठहींदी आहे, त हुन में कुझु अहिड़ी चीज़ हूंदी आहे जंहिंसां अंदरि शरीर में ताक़त ईंदी आहे। कलयुगी दुनिया आहे न, त चईंदा आहिनि न थधे पाणी सां सनानु कर, उहो पाणी नदी में वेंदा, नदी में वञी करे एॾो माण्हू ॾके थो, पर न थधे पाणी सां सनानु कंदासीं भॻवानु प्रसन्न थींदो। बसि थधे पाणी सां सनानु करो, सॼो ॾींहुं क्रोध करो, इहे कहिड़ो नियम थी वियो? मतिलबु एॾा भॻवान जे नाम जा एॾा कूड़ा कूड़ा ॻाल्हियूं चई छॾी अथनि कि भॻवानु थधे पाणी सां सनानु करो त प्रसन्न थींदो, भॻवान वटि सनानु पाणी करे वञो, सुठा कपिड़ा पाए साफ़ सुथरा, मतिलबु त प्रसन्न थींदो, इहे करो। इहे सभु माण्हुनि ई ठातो आहे न, हाणे भॻवानु थोरी थो चए, भॻवानु थोरी चईंदो भई तव्हांजो शरीर बीमार आहे, बुखार आहे ऐं तव्हां मूं वटि सनानु करे अचो। भॻवानु त चए थो मां त हिन मंदर टिकाणनि में आया ई न, मां त मथे रहंदो आहियां। हा, जेको माण्हू अगरि मूंखे श्रद्धा सां जाते पुकारंदो आहे, हुते भॻवानु असांखे अची करे शक्ति ॾींदो आहे, ईअं न ॾींदो आहे। लेकिन हिन जो मतिलबु इहो ई न कि तव्हां मंदर टिकाणे में वेंदव त ई तव्हांखे शक्ति ॾींदो। तव्हां घर वेठे बि मन सां यादि करो, केरु थो चए? अॼु ॾिसो माण्हू केॾो श्रद्धा सां लंगर ठाहिण विया हूंदा न, केॾी ख़ुशी थी हूंदी, है न। छो जे भॻवान जी भावना सां ठातनि कि भॻवान जे नाम जो लंगर था ठाहिनि। उहे ई तव्हां घर गृहस्थी में बि उहे ई फुल्का पचायो था, त उहो ई सेवा भाव सां पचायो कि घर में ॼणा बि आहिनि, 5 ॼणा 6 ॼणा 10 ॼणा, त मूंखे हिननि जी सेवा भाव, मूंखे लंगर ठाहिणो, त केॾी ख़ुशी थींदी, केॾी दुआयूं मिलंदियूं। फालतू में भॻवान जे नाम जो उल्टो प्रचार था करो। माण्हू त चईंदा न टिकाणे में झाड़ू पोछो करण में माण्हू ॾाढा सुठी रीति थो करे, टिकाणे में लंगर पचाइण लाइ माण्हू ॾाढो ख़ुशि थो थिए, ऐं घर में 2 फुल्का चओ कंहिंखे चईंदा असां नौकराणी आहियूं छा, असां बसि इहे ई कमु कंदासीं। त बाबा असांखे इहे ई चवनि था कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखणो आहे जीवन में असांखे सदा इहे यादि रखणो आहे कि भावना छा आहे। हाणे तव्हां उहे ई माण्हू चईंदा आहिनि न कि ॾिस टिकाणे में त झाड़ू कढे पई, घर में चओ कंहिंखे पोछो लॻाए त चईंदा न मूंखां नथो पुॼे, मां नौकराणी थोरी आहियां, इहे ई कमु करिणो आहे छो मूंखे। मुंहुं ॾिसिजो हुन समय हुननि जो, 2 फुल्का पचाइण लाइ मुंहुं ॾिसिजो, त इहे ई त परिवर्तन करिणो आहे न। बाक़ी असांखे छा करिणो आहे? बसि भॻवान जो नाम जपण सां थोरी थींदो। बसि अमृत वेला कया, फेरियूं कयूं, सत्संग कीर्तन ॿुधियो, लंगर पचाए अची वियासीं, हा भई ख़ुशि थी विया। लेकिन परिवर्तन छा थियो? जंहिं भाव सां तव्हां फुल्का पचाईंदा आहियो घर गृहस्थी में रही करे, उहो भाव ॾिसो, ऐं जंहिं भाव सां तव्हां लंगर ठाहिया आहे उहो भाव ॾिसो, है न। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे परिवर्तन करिणो आहे, पंहिंजी भावना खे परिवर्तन करिणो आहे, तॾहिं त असांखे ख़ुशी थींदी न त असांखे बंधन लॻंदो, न त असांखे छा लॻंदो? बंधन लॻंदो कि अरे ये छा ॿार, ये रोज़ ईअं तव्हां करे ॾिसो, सेवा भाव सां करे ॾिसो, त तव्हांखे बंधन न लॻंदो, तव्हांखे ख़ुशी थींदी। जीअं घर गृहस्थी में कमु कंदा आहियूं त ख़ुशी थींदी, टिकाणे मंदर में माण्हू सेवा भाव सां कमु कंदो आहे त ख़ुशी थींदी आहे न। ईअं ई घर गृहस्थी में बि असांखे कमु करण लाइ ॾाढो ख़ुशी सां कमु करणो खपे, ॾाढी सुठी भावना सां कमु करणो खपे।
तॾहिं असांखे छा थींदी, ख़ुशी थींदी, बंधन न लॻंदो, तॾहिं त फ़ाइदो आहे न। बाक़ी थोरो समय असांखे उते वञण सां ख़ुशी मिले थी, छो जो उते असां सेवा भाव सां करूं था, उते असां भॻवान जे नाम जो करूं था, भॻवान खे यादि करे करूं था, त असांखे ख़ुशी थी थिए, छो त कर्म त करिणो ई। या त तव्हां धंधो करो या गृहस्थी के कर्म करो या ॿार संभालो न। अॼु कंहिंखे चओ ॿारनि जी शादी न कराए त माण्हुनि खे चिड़ थी लॻे, लेकिन शादी करण खां पोइ बि अॼु छोरो छोरी केतिरी ज़िम्मेवारी ख़ुशी ख़ुशी सां निभाए थो सघे। अॼु हिकु माण्हू शादी कराए थो, ॿ परिवार केॾा वीचारा परेशान था थी वञनि। जेसि ताईं छोरो छोरी सेट थिए, जेसि ताईं छोरो बि उन छोरी सां सेट थिए, जेसि ताईं छोरी बि उन छोरे सां सेट थिए, उन खां पोइ ॿार पैदा थींदा, पोइ उन सां बि सेट थियनि। माण्हू त ख़ुदि त आहिनि कलयुगी, कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी, मापी, ऐं सोचनि था असांजा ॿार त ॾाढा सुठा पैदा थियनि, मूंखे छा पतो अहिड़ो पैदा थींदो। त तव्हां कहिड़ा आहियो? तव्हां ॾाढा सुधरियल आहियो, है न? हीअं छो था सोचो? अॼु ॾिसो, तव्हां में बि काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार त आहे सी अॼु हर हिकु मापी में, हर हिकु इंसान में आहे। त ॿार बि त हिन ई कलयुगी दुनिया जा ॿार बि त कलयुगी ओड़ा ई स्वभाव संस्कार वारा हूंदा न। अच्छा सम्झो तव्हांजे घर अगरि शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्र स्वरूप आत्मा अची वञे, देव आत्मा अची वञे, त उहो रही सघंदी तव्हांजे घर? तव्हां त सॼो ॾींहुं मोबाइलियूं, टीवियूं, अहिड़ी पिक्चरूं ॾिसो, भूतनि जी पिक्चरूं ॾिसो, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जी सीरियल ॾिसो, त उहो देव आत्मा तव्हांजे घर रही सघंदी? उहो त ॾाढी शांति, प्रिय, शुद्ध, उते त देवताउनि जी दुनिया में त विकार छा हूंदा आहिनि उन्हनि खे पतो ई न हूंदो, है न? अॼु कोई शांति प्रिय ॿार कोई अशांत मापी गृहस्थी जे घर पैदा थी वञे त हुनजी त हालत छा थींदी? त इहे सम्झणो खपे, जॾहिं असां अहिड़ा आहियूं त असांजे घर ॿार बि त ओड़ा ई पैदा थींदा, तॾहिं त उहे सेट थींदा न त कीअं सेट थींदा ॿुधायो? इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा ये यादि रखो कि जॾहिं बि कंहिं में कुझु कमी कमज़ोरी नज़र अचे त पहिरियों ख़ुदि में ॾिसो, मां बि त अहिड़ी आहियां, मूं में बि त अहिड़ा स्वभाव संस्कार हुया, है न? जॾहिं इंसान ख़ुदि ई नथो सेट थी पाए, पोइ शादियूं थो करे, पोइ ॿार थो पैदा करे, केॾो झंझट आहे अॼुकल्ह। हिकु छोरी खे संभालणु, हिकु छोरे खे संभालणु, पोइ हुन खां पोइ हुननि जा ॿार थियनि, पोइ हुन खां पोइ सभु चए थो अलॻि अलॻि रहूं। हाणे अलॻि अलॻि हिकु ॿार खे संभालण लाइ पहिरियों कीअं ॿार संभली वेंदा हुया, छोकी सभु साथ में रहंदा हुया, ॿार हेॾे होॾे। अॼु माउ पीउ बि परेशान, ॿार बि परेशान, त उते ॾाॾो ॾाॾी बि परेशान, असांजे पोतरे दोतरनि सां असांखे मिलणु नथी ॾे, असांजे पुट खे अलॻि करे छॾियईं, असांजे फलाणे खे हीअं करे छॾियईं। हर हिकु ॿिए जी बदुआई थो वठे, है न? त छा फ़ाइदो एॾा त्योहार करण जो, एॾा भक्ति करण जो? त इन करे जो बि असां करूं था न हुन सां सिखणो खपे। अॼु माण्हू गुरु नानक देव जी खे यादि कयो नहीं, हुन पंहिंजे जीवन में छा छा कई, कीअं कई, छा कई, उहा असांखे ॼाणे करे जीवन में धारण करिणो आहे न। तॾहिं सम्झो कि तव्हां हुनजो जनम ॾींहुं मल्हायो, उहो बि तॾहिं ख़ुशि थींदो, हा मुंहिंजा इहे ॿार मुंहिंजो चयो मञनि था। न त सिर्फ़ु बसि हैप्पी बर्थडे करे, लंगर करे, उनखे ख़ुशि करे बसि छुटी। हुन जा कर्म त कोई सिखे नथो, न? कर्म सिखणा आहिनि न। अॼु राम मंदिर ठातो, माउ पीउ बि कॾहिं ख़ुशि थींदो? अॼु ॿार अगरि माउ पीउ जो जनम ॾींहुं मल्हाए लेकिन माउ पीउ जो चयो न मञे त उहो सुठो ई न लॻंदो। असां हिकु इंसान ॿिए इंसान खे सुठो कॾहिं लॻंदो? जॾहिं उहो हुनजो चयो मञंदो आहे न, तॾहिं त सुठो लॻंदो न, ईअं सुठो लॻंदो? त हिते बि ईअं ई आहे, भॻवान खे बि असां कॾहिं प्रिय लॻंदासीं? थधो पाणी सां सनानु करण सां प्रिय थोड़ी लॻंदासीं? सनानु पाणी करे साफ़ सुथरा कपिड़ा पाए भॼन कीर्तन करणु, कपिड़ा आदि हुननि जे लाइ पाइण करण सां ख़ुशि थोड़ी थींदो?
कर्मनि में परिवर्तन लायो, तॾहिं ई परमात्मा सते प्रसन्न थींदा। भॻवान त कॾहिं बि कंहिं अप्रसन्न न थींदो आहे, लेकिन हुनजी शक्ति वठण लाइ न असांखे पंहिंजो मन बुद्धि शुद्ध करे रखिणो आहे। असांजो मन बुद्धि शुद्ध तॾहिं थींदो जॾहिं असां हिक ॿिए जे लाइ सुठो सोचंदा रहींदासीं। अच्छा, मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे करम बंधन खे सेवा जे बंधन में परिवर्तन करे सर्व खां न्यारो परमात्मा जो प्यारो ठहो। बाबा चवनि था कि परमात्मा जो प्यार ही जीवन जो आधार आहे, लेकिन परमात्मा प्यार तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां हिन दुनिया में रहंदे कर्म कंदे हुए परमात्मा खे यादि करे कंदव। अगर प्रवृत्ति में रहंदा आहियो त हर कार्य सेवा भाव सां करो, चाहे तव्हां घर गृहस्थी जो कमु था करो, धंधो था करो या कुझु बि करो था, सेवा भाव सां करो। कॾहिं बि ईअं न सम्झो कि हीअ मुंहिंजो हिसाब किताब आहे, हीअ मुंहिंजो बंधन आहे। न, मूंखे त सेवा करिणो आहे। हिन घर में मूंखे 3 टाइम लंगर ठाहिणो आहे, हिन भॻवान जे घर जी साफ़ सफ़ाई करणी आहे, हिते जेका ॿार रहंदा आहिनि भॻवान जी उन्हनि जी सेवा करणी आहे बसि। या हिते जेका बि माण्हू रहंदा आहिनि उन्हनि जे लाइ मूंखे धंधो करे कमाइणो आहे बसि। पोइ भॻवानु जाणे हुनजा ॿार ॼणनि। सेवा जे बंधन में बंधण सां कर्म बंधन समाप्त थी वेंदो। पोइ तव्हांखे कॾहिं बि न बंधन न लॻंदो, बोझ न लॻंदो। हे जो बोझ लॻंदो न, अॼु माण्हुनि खे सुबुह जो ॿारनि खे उथाए करे तयारु करणु मोकिलण बि बोझ थो लॻे। त ख़ुदि जी सोच अहिड़ी आहे त ॿार बि हुन रीति उथंदा आहिनि। चईंदा आहिनि अरे उथनि ई नथा, केॾो परेशान था करनि। न, अॼुकल्ह ॿारनि में बि स्कूलनि में बि छा पढ़ाइनि था। टीचर ॾिसो, अगरि ॿारनि खे ईअं ई डांटदी रहंदी, उल्टो सुल्टो चईंदी रहंदी त कंहिंजी इच्छा थींदी स्कूल वञण जी। न, स्कूल जो माहौल बि सुठो हुजे। अॼु स्कूल में हिकु ॿार ॾाढो इंटेलिजेंट हूंदो ऐं टीचर हुनखे गुड गुड चईंदी रहंदी, ॿियनि खे बैड बैड चईंदी रहंदी, त कंहिंजी इच्छा थींदी स्कूल वञण जी। त ॿारनि जी बि इच्छा न थींदी आहे, त उन्हनि जो बि मन न लॻंदो आहे, त उहो उथण में बि चिक चिक कंदा आहिनि। ऐं आए दिन इहो टेस्ट कुझु सम्झ में अचे नथो, बसि टेस्ट 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 टेस्ट। त केरु वेंदो स्कूल? न, कुझु सिखण लाइ आहे ई न, बसि हा भई टेस्ट 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 टेस्ट, बोझ बोझ। त जिते इंट्रस्ट न हूंदो उन्हनि खे ॿारनि खे बि इच्छा न थींदी आहे। हिन जो मतिलबु इहो थोरी ॿार डफर आहे। हुनजो दिमाग़ प्रैक्टिकल आहे। हर हिकु माण्हू खे प्रैक्टिकल चीज़ सम्झ में अचे थी। अॼु कंहिंखे बि ईअं सम्झाए भई हीअं दाल रोटी ठाहे, हीअं कर, हुनखे सम्झ में न ईंदो। यूट्यूब ते ॾेखारे फटाफट सम्झ में अची वेंदो। त हर हिकु माण्हू जी प्रैक्टिकल, हा भई हीअं कबो आहे, ॾेखारियो उन्हनि खे। अॼु ॾेखारण जो ज़मानो आहे, भई हीअं कर, हीअं दाल भिगोए, हीअं कर त सिखंदा। करे करे ॾेखारण जो ज़मानो आहे, अॼुकल्ह चइण जो ज़मानो न आहे। त बाबा असांखे चवनि था कि त तव्हांखे कॾहिं बि कर्म सेवा भाव सां कंदव त कर्म बंधन न लॻंदो। जिते कर्म बंधन आहे उते दुख जी लहर आहे, ऐं जिते सेवा जो बंधन आहे उते ख़ुशी आहे। न, प्रैक्टिकल असां ॾिसंदा आहियूं न, मंदिर टिकाणे में सेवा भाव सां कंदा आहियूं त ख़ुशी मिलंदी आहे, घर में बंधन वश कंदा आहियूं त दुखी थींदा आहियूं। इन करे बाबा असांखे चवनि था कि सदा ख़ुदि खे सेवादारी सम्झो त परमात्मा जो प्यार मिलंदो रहंदो। छो जी परमात्मा ख़ुदि बि चईंदा आहिनि कि मां बि हिते सेवाधारी आहियां। एॾो निरंकारी आहे भॻवानु। हिन सृष्टि ते अची करे सभिनि आत्माउनि खे पावन ठाहे, पूरी दुनिया खे पावन ठाहे असांखे मथे वठी वेंदा आहिनि। पोइ असांजे नई दुनिया ठाहींदा आहिनि। चईंदो मुंहिंजी त इहा सेवा आहे। एॾो निरंकारी ठहिणो खपे असांखे। स्लोगन आहे श्रेष्ठ आत्मा उहा आहे जो स्वस्थिति द्वारा हर परिस्थिति खे पार करे वठे। हुनखे चइबो आहे श्रेष्ठ, मतिलबु सुठी सोच बोल कर्मनि वारी आत्मा उहा आहे जो
हर परिस्थिति खे पंहिंजी स्वस्थिति सां पार करे वठे। आत्मिक शक्ति एॾी हुजणी खपे, परमात्मा जो साथ एतिरो हुजणो खपे कि हर परिस्थिति पार थी वञे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।